अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे ककर खे चवंदो त असां इहो भलाई कयो जो रेस मंसूर जे केस मथां हथ खणी छॾियोसीं। ऐं ककर चवंदो त असां उन जे केसनि तां हथ खयां, बहरहाल हू असांजा थोरा लाहिण ईंदो या न। ऐं रेज़न चवंदो त कुझु ॻाल्हियुनि में अंदाज़ो लॻाए थो त पोइ हू असांजा थोरा लाहिण ज़रूरु ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज जेको आहे कूंज खे चवंदो त मां तुंहिंजे ख़ातिर हिन दुनिया खे मटाए सघां थो, यानी हिन ज़माने खे मटाए सघां थो, पोइ तूं छो न मुंहिंजो थी। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर मथां सभु केस ख़तम थी ईंदा ऐं हू आज़ादु थी हाणे घर ईंदो त पोइ इन ॻाल्हि जी हैदर खे ख़बर पइजी वेंदी। हैदर वञी अमा साइण सां इहा ॻाल्हि कंदो। अमा साइण खे चवंदो त मुबारक हुजनि जो रेस मंसूर मथां सभु केस ख़तम थी चुका आहिनि, हू हाणे आज़ादु थियण वारो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे अली ख़ान खे चवंदो त हाणे तोखे घरां ॿाहिरि न आहे निकिरणो, अगरि जेकॾहिं तूं घरां ॿाहिरि निकिते त पोइ रेस शाहनवाज जा माण्हू तोखे खंभे खणी वेंदा ऐं हू पोइ तोखे मारे छॾींदा। अली ख़ान चवंदो त भले हू मूंखे खंभे खणी वञनि, चाहे हू मूंखे मारे छॾनि, बहरहाल मां कॾहिं बि कूंज खे तलाक न ॾींदुसि, भले हू छा बि करे छॾनि। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज खे इहा ख़बर पइजी वेंदी त रेस मंसूर जेको आहे वापसि अची चुको आहे, त पोइ उनखे बाहियूं लॻी वेंदियूं ऐं हू हाणे रेस मंसूर लाइ खॾ खोटण जी कोशिशि कंदो। ऐं हू हाणे वञी रेज़न वारनि सां ॻाल्हाईंदो, उन्हनि खे चवंदो त तव्हां रेस मंसूर जे मथां केस छो हथ खयो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।